नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे बलोचिस्तान खां ख़बर ॾींदा वञूं त बलोचिस्तान जे इलाइक़े हरनाइम में दहशतगर्दी जी फायरिंग में FC जा 2 एहलकार शहीद थी विया आहिनि। ISPR मूजिबि FC जा एहलकार ईद ते सिक्योरिटी लाइ गिश्त करे रहिया हुआ त दहशतगर्दनि हमलो कयो। हिकु पासे क़ौम ईद जूं ख़ुशियूं मल्हाए रही है त ॿिए पासे सिक्योरिटी ॾींदड़ नौजवान पंहिंजे रत जो नज़रानो ॾेई मुल्क में अमन क़ाइमु करण लाइ रुधल आहिनि। ISPR पारां जारी कयल पधिराए मूजिबि पाकिस्तान जे इलाइक़े हरनाइम में दहशतगर्दी जी फायरिंग में FC जा 2 एहलकार शहीद थी विया आहिनि। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि सिक्योरिटी एहलकार ईद ते सिक्योरिटी लाइ गिश्त करे रहिया हुआ त दहशतगर्दनि फायरिंग कई। तर्जुमान मूजिबि दहशतगर्दी जी फायरिंग में एहलकार यार मोहम्मद ऐं महताब ख़ान शहीद थी विया आहिनि। वाक़े बाद सिक्योरिटी फोर्सिस पारां इलाइक़े में सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। ISPR मूजिबि शहीद जवान यार मोहम्मद जो तालुक़ सिबी जे इलाइक़े कच्छ ऐं महताब ख़ान जो तालुक़ लुकी मरूद सां आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।